अॻूणे एमपीए डॉक्टर बहादुर खान डायरीअ पारां संदसि पर्सनल असिस्टेंट समाजी अॻवान राना गुलाम मुस्तफ़ा राजपूत डायरी हाउस काज़ी अहमद में अवामी प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद जे नई चूंडियल बाडीअ जे मान में शानदार आजियाणो ॾिनो ऐं आयल सहाफ़ी भाइरनि खे गुलाब जे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद पेश कई। जॾहिं त आजियाणे में अवामी प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद जे सदर मुनव्वर अली कलोई, सीनियर नायब सदर फकीर गुलाम हुसैन कुंबर, नायब सदर सीनियर सहाफ़ी गुलशेर माछी, जनरल सेक्रेटरी मीर खान लाखो, ज्वाइंट सेक्रेटरी रबनवाज उमरानी, इतलात सेक्रेटरी अली जान उमरानी, खजानची मुमताज अली खान, मोहम्मद हनीफ रिंद ऐं अरशद अली सूमरो शिरकत कई। उन मौके ते अवामी प्रेस क्लब नवाब अली मोहम्मद जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे समाजी अॻवान काज़ी अहमद शहर जे मशहूर घराणे सां ताल्लुक़ रखंदड़ नौजवान राना गुलाम मुस्तफ़ा राजपूत चयो त अॻूणो एमपीए डॉक्टर बहादुर डायरीअ पारां अवां सहाफ़ी भाइरनि खे आजियाणे ॾियण जो मक़सद उहो आहे त अवां अवामी प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद जे सहाफ़ियुनि थोरे ई वक़्त में बहितरीन रिपोर्टिंग करे पंहिंजे इलाइक़े ऐं सहाफ़ती दुनिया में हिकु अलॻि सुञाणप ठाही आहे, जंहिं ते अवां खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं कोशिश कंदुसि त डॉक्टर बहादुर खान डायरी साहब सां सलाह करे जल्दी सहाफ़ियुनि जे मान में हिकु ॿी अहम गॾिजाणी पिणु कोठाईंदासीं। उन मौके ते अवामी प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद जे समूरे सथ पारां अॻूणे एमपीए डॉक्टर बहादुर डायरी ऐं समाजी अॻवान नौजवान राना गुलाम मुस्तफ़ा राजपूत पारां इज़त ऐं मान ॾियण ते चयो त असां अवां जा थोराइता आहियूं जो अवां एतिरी मोहबत ऐं प्यार ॾिनो। उन मोहबत सां असांजा हौसला अञा बि बुलंद थिया आहिनि। ग़रीबनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में का बि कसर न छॾींदासीं। रबनवाज उमरानी, टोंग न्यूज़, काज़ी अहमद, नवाबशाह।